नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त मेडिकल स्टोर यूनियन घोटकी ऐं SSD धाम पारां सतगुरु शहनशाह साईं सतराम दास जी 112वीं वरसी जे मौक़े ते हिकु ॾींहं जी मुफ़्त मेडिकल कैंप लगाई वई है, जंहिंमें सभई मरीज़नि जो मुफ़्त चेकअप कयो वियो। कैंप जो इफ़्तिताह मेडिकल स्टोर यूनियन घोटकी जे सदर विजय कुमार मोटवाणी, जनरल सेक्रेटरी संतोष कुमार, नायब सदर राना रियाज़, मुकेश कुमार, SSD धाम जे इंचार्ज जय कुमार, लालचंद, विकी राम ऐं ॿियनि कयो। इन मौक़े ते मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे माहिर डॉक्टरनि डॉक्टर लक्ष्मण दास, डॉक्टर गीता, डॉक्टर भरतलाल ऐं ॿियनि 400 खां वधीक मरीज़नि जो मुफ़्त चेकअप कयो। मरीज़नि खे मुफ़्त दवाऊं पिणु ॾिनियूं वयूं। कैंप में शुगर ऐं ॿिया टेस्ट पिणु कया विया। इन मौक़े ते मेडिकल स्टोर यूनियन घोटकी जे सदर विजय कुमार मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु जे मेडिकल कैंप में 400 खां वधीक मरीज़नि जो मुफ़्त तबी मुआइनो कयो वियो। मरीज़नि खे मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वयूं ऐं 200 मरीज़नि जा शुगर जा टेस्ट पिणु कया विया। हिन चयो त असांजो मक़सदु सिर्फ़ ऐं सिर्फ़ बिना फ़र्क़ जी अवाम जी ख़िदमत करणु आहे। हिन चयो त मेडिकल स्टोर यूनियन पारां मुफ़्त कैंपूं लगायूं वेंदियूं ऐं इहो सिलसिलो मुस्तक़बिल में भी जारी रहंदो। हिन अवाम खे अपील कई आहे त हू SOPs ते अमल कंदे कोरोना जी वबा खां बचण लाइ पंहिंजी वैक्सीनेशन खे लाज़मी बणाइण, हिकु सेहतमंद समाज जी क़याम लाइ पंहिंजो भरपूर किरदार अदा कनि ऐं सुठे शहरी बणजण जो सबूत ॾियनि। इन मौक़े ते तालका अस्पताल घोटकी जे MS डॉक्टर अरबाब मलिक पारां मुफ़्त मेडिकल कैंप में कोरोना वैक्सीन जो क्वार्टर पिणु लगायो वियो, जंहिंमें शहरियुनि खे कोरोना खां बचाव जी वैक्सीन लगाई वई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।